इते मांखे ॿुधाई त सिंध हाई कोर्ट सखर मार्केट कमेटी चेयरमैन खैरपुर जा वारंट जारी करे छॾिया। मार्केट कमेटी खैरपुर जे रिटायर्ड मुलाज़िम खे पेंशन न मिलण बाबति तौहीन अदालत केस जी ॿुधणी थी। अदालती हुकुम बावजूद मार्केट कमेटी चेयरमैन नज़ीर अहमद हिज़बाणी पेश न थियो। गुलाम शबीर मीराणी खे 2019 खां हेल ताईं महीनेवार पेंशन जी रक़म नाहे मिली। वकील जी चवणु आहे अदालती हुकुम ते बि मार्केट कमेटी जो चेयरमैन अमल न पियो करे। मार्केट कमेटी चेयरमैन पेश छो नाहे थियो? अदालत जो पुछाणो। चेयरमैन नज़ीर हिज़बाणी अखियुनि जो ऑपरेशन कराइण सबबि पेश नाहे थियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो, छा तफ़सील आहे नागा कजो? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट मार्केट कमेटी जे मुलाज़िम खे पेंशन जी रक़म जेका है न मिलण बाबति जेको आहे तौहीन अदालत वारे केस में चेयरमैन मार्केट कमेटी खैरपुर जा गिरफ़्तारी वारंट जेके आहिनि अदालत जारी करे छॾिया आहिनि। मार्केट कमेटी खैरपुर जे रिटायर्ड मुलाज़िम गुलाम शबीर मीराणीअ जे तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई त हुनखे 2019 खां जेको आहे हिन महिल ताईं पेंशन जी जेका महीनेवार रक़म आहे उहा नाहे ॾिनी वई। उन दरख़्वास्त जी जेको आहे सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस ज़ुल्फ़ार अहमद ख़ान ऐं जस्टिस ख़ादम हुसैन पुनिया ते ॿधल बरुकरी बेंच ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान अदालती हुकुम बावजूद मार्केट कमेटी खैरपुर जो चेयरमैन नज़ीर अहमद हिज़बाणी जेको आहे उहो पेश न थियो। उन दौरान वकील अदालत खे ॿुधायो त 2019 खां हेल ताईं महीनेवार जेका पेंशन जी रक़म आहे अदालती हुकुम बावजूद मार्केट कमेटी खैरपुर जो जेको चेयरमैन आहे उहो रिटायर्ड मुलाज़िम खे न पियो ॾिए ऐं अदालत जे तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो त हुनखे 3 लाख रुपयनि जो जेको आहे पहिरियों चेक ऐं हर महीने 4-4 लाख रुपयनि जो जेको आहे रहियल पेंशन जी रक़म मां ऐं हर महीने जेको आहे पेंशन जी रक़म ॾिनी वञे, पर हुन ते अमल जेको आहे न पियो करे। उन खां पोइ अदालत पेश न थींदड़ जेको आहे मार्केट कमेटी खैरपुर जे चेयरमैन खे जेको आहे तौहीन अदालत वारे केस में नज़ीर अहमद हिज़बाणी जा 2 लाख रुपयनि एवज़ गिरफ़्तारी वारंट जेके आहिनि जारी करे अदालत वकील नईम पीरज़ादो मूजिब अदालत हुनखे हद थाणे खैरपुर खे हुकुम ॾिनो आहे त 7 नवंबर ते जेको आहे हुनखे अदालत में पेश कयो वञे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।